नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त सॼी दुनिया जीअं ठठे में भी क्रिसमस जो ॾियारो निहायत अक़ीदत सां मल्हायो वियो। ठठे जी तारीख़ी ऐं क़दीमी चर्च जॉइन वेसल मेथोडिस्ट में शानदार तक़रीब थी गुज़री, जंहिंमें पास्टर बाबर सेमो ऐं पास्टर जॉन हैदर मेहमान ख़ास तौर शिरकत कई। तक़रीब में ॿारनि टेबलोज़ पेश कया, जॾहिं त तक़रीब में मसीह बिरादरी जे अज़ीम सरदार मसीह इनायत, मसीह नाज़िर, मसीह आसिफ समेत मर्दनि औरतनि ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। अक़ीदत मन जो इज़हार कंदे क्रिसमस मल्हायो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे महिमान चयो आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी विलादत जो ॾींहुं खे असां क्रिसमस जी सूरत में मल्हाईंदा आहियूं। क्रिसमस जो ॾियारो असांखे इंसानियत, अमन, भाईचारे जो दर्स ॾिए थो। तक़रीब में पाकिस्तान जी सलामती, पाक अफ़वाह जी कामयाबियुनि ऐं आलम इंसानियत लाइ कोरोना खां हिफ़ाज़त लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।